नाज़रीन सन मां अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त मदईजी शहर खां राति जो 9 बजे वारी कराची ॾांहुं वेंदड़ अलमदीना कोच जो सन वेझो रोड हादसो थियो आहे, जंहिंमें रतोदिरो वासी कोच ड्राइवर ग़ुलाम अली सुमरो थॾे ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मदईजी मां कराची वेंदड़ मोहम्मद नवाज़ सोलंगी जेको कोच में मुसाफ़िर हो, उन तफ़सील माणिया आहिनि त मदईजी शहर खां राति 9 बजे वारी कराची ॾांहुं वेंदड़ अलमदीना कोच जो सन वेझो रोड हादसो थियो आहे, जंहिंमें रतोदिरो वासी जेको कोच जो ड्राइवर हुयो ग़ुलाम अली सुमरो थॾे ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। इहो पिणु ॿुधायो पियो वञे त कोच जो साम्हूं ईंदड़ ट्रालर सां टकर थी पियो आहे। जी नाज़रीन, इहा अफ़सोसनाक ख़बर जेका अव्हांखे ॿुधाईंदा था हलूं त राति 9 बजे वारी जेका कोच मदईजी मां कराची ॾांहुं वेंदी आहे, उन सां सन वेझो रोड हादसो थियो आहे, जंहिंमें रतोदिरो वासी कोच ड्राइवर ग़ुलाम अली सुमरो फ़ौत थी वियो आहे, ऐं जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। एक्सीडेंट थियो असांजो अलमदनी कोच जो, जंहिंमें असां वञी रहियासीं मदईजीअ खां कराची जी तरफ़। काफ़ी माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन में